अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सरदार अली लाको। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। सदर आसिफ अली ज़रदारी जो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां राब्तो। ज़रियनि मूजिबि सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म खे आज़ाद कश्मीर बाबति पीपल्स पार्टी जे फ़ैसिले खां आगाह कयो। गुज़िरियल ॾींहुं पीपी जे इजलास में आज़ाद कश्मीर में इन हाउस तब्दीलीअ जो फ़ैसिलो कयो वियो हो। ज़रियनि जो चवणु आहे त आज़ाद कश्मीर जो वज़ीर आज़म चौधरी अनवारुल हक़ 48 कलाकनि में इस्तीफ़ा ॾींदो। ॿी सूरत में पीपी पारां संदसि ख़िलाफ़ बेएतमादी जी रिथ आंदी वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे जाती उमरा में नवाज़ लीग सरबराह नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात। अफ़गानिस्तान सां ॻाल्हियुनि समेत मुल्क जे सियासी सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾे वठि। मुलाक़ात में आज़ाद कश्मीर जे सियासी सूरत हाल ते पिणु ॻाल्हि ॿोल। ज़रियनि मूजिबि शहबाज शरीफ़ आज़ाद कश्मीर जे मामलनि लाइ क़ाइमा कमेटी खे पीपल्स पार्टी सां ॻाल्हियुनि जो टास्क ॾेई छॾियो। कमेटी में अहसन इक़बाल, राणा सनाउल्लाह, अमीर मक़ाम शामिल आहिनि। थाईलैंड ऐं कंबोडिया विच में जंगबंदी मुआहिदो थी वियो। कोलालमपुर में थियल तक़रीब में अमरीकी सदर ऐं मलेशिया जो वज़ीर आज़म शरीक। डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त कंबोडिया ऐं थाईलैंड विच में जंगबंदी ऐं अमन मुआहिदो जुरत जो मुज़ाहिरो आहे। तारीख़ी मुआहिदे सां जंग जो ख़ात्मो ईंदो ऐं अमन थींदो। सॼी दुनिया में अमन चाहियां थो। तक़रीब खे ख़िताब कंदे अमरीकी सदर वधीक चयो आहे त हिन वक़्त ताईं 8 जंगियूं रोकरायूं आहिनि। पाकिस्तान ऐं भारत विच में जंग मुंहुं रोकराई। असां जंगियूं न पर वापार चाहियूं था। पाकिस्तान जो वज़ीर आज़म ऐं फील्ड मार्शल अज़ीम माण्हू आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सुभाणे सऊदी अरब रवानो थींदो। शहबाज शरीफ़ वली अहद जी दावत ते 29 अक्टूबर ताईं सऊदी अरब जो दौरो कंदो। परॾेही खाते जे तर्जुमान जो चवणु आहे त वज़ीर आज़म सां गॾु नायब वज़ीर आज़म ऐं काबीना जा सीनियर मेंबर गॾु हूंदा। शहबाज शरीफ़ फ्यूचर इन्वेस्टमेंट जे इजलास में शिरकत कंदो। पंजाब में फिज़ाई गदलाण शिदत इख्तियार करे वई। लाहौर, गुजरावाला, फैसलाबाद ऐं ॿिया शहर गदलाण जी लपेट में। साह खणणु मुश्किल बणिजी वियो। माहिरनि पारां शहरनि खे मास्क जे इस्तेमाल ऐं एहतियात जो मशवरो। मेडिकल कॉलेजनि ऐं यूनिवर्सिटियुनि में दाख़िला लाइ एमडीकेट टेस्ट। IBA यूनिवर्सिटी सखर जे इंतज़ाम हेठि सिंध में 10 इम्तिहानी सेंटर्स क़ाइम। कराची, हैदराबाद, जामशोर, मीरपुर ख़ास, नवाबशाह, सखर, लाड़काणो ऐं जकामाबाद में हिक ई वक़्तु टेस्ट। IBA यूनिवर्सिटी सखर जे VC आसिफ अली शेख चयो आहे त सिंध में 33,174 उम्मीदवार टेस्ट में हिसो वरितो। घोटकी वेझो चाचड़ बिरादरीअ जे धुरनि में झेड़ो। हिकु ॼणो क़तल। कादरपुर जे कचे में ज़मीन जी मालिकीअ तां धुरनि में झेड़ो थी पियो। फायरिंग में न्याज़ चाचड़ मारिजी वियो। वाक़िए बाद धुरनि में सख़्त छिकताण वारी सूरतहाल।